बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुंहिंजा वाजिबुल एहतराम दोस्तों ऐं बुज़ुर्गो, इंशाअल्लाहुल अज़ीज़ अॼु अव्हांखे ॿुधाईंदासीं त मस्जिदुनि में जेके अॼुकल्ह प्लास्टिक जूं टोपियूं पियल आहिनि, इन प्लास्टिक जी टोपी में नमाज़ सही थी वेंदी आहे या सही नथी थिए। त मुंहिंजा दोस्तो, इहा प्लास्टिक जी टोपी पाए करे नमाज़ पढ़णु मकरूह तंज़ीही आहे। मकरूह जा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो मकरूह तहरीमी, ॿियो मकरूह तंज़ीही। मकरूह तहरीमी उन मकरूह खे चइबो आहे जेको मकरूह जो वॾो दर्जो आहे, ऐं मकरूह तंज़ीही उन मकरूह खे चइबो आहे जेको मकरूह जो घटि दर्जो आहे। लेकिन आहिनि ॿई मकरूह, ॿई नापसंदीदा अमल आहिनि। सो इन प्लास्टिक जी टोपी में नमाज़ पढ़णु मकरूह तंज़ीही आहे, नापसंदीदा अमल आहे। जीअं त असांखे अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में हुकुम बि ॾिनो आहे, या बनी आदम ख़ुज़ू ज़ीनतकुम इंद कुल्लि मस्जिदिन। ऐं आदम जा औलाद, तव्हां जॾहिं मस्जिद में वञो था, पंहिंजे अज़ीम अल्लाह वटि वञो था, पंहिंजे अज़ीम अल्लाह जे इन अज़ीम घर में वञो था, तव्हां पंहिंजे अज़ीम अल्लाह जी इन अज़ीम इबादत जे लाइ वञो था, त तव्हां पंहिंजे पाण खे सींगारे करे पोइ वञो, तव्हां सुठो लिबास पायो, तव्हां सुठी टोपी पाए करे पोइ वञो। लिहाज़ा इहा प्लास्टिक जी जेका टोपी आहे, जेका पाए करे इंसान कंहिं मुअज़्ज़ज़ शख़्स वटि वञणु गवारा नथो करे, इंसान इहा टोपी पाए करे शहर वञणु गवारा नथो करे, त इहा साई टोपी पाए करे आहे इंसान तूं पंहिंजे अल्लाह जे साम्हूं वञणु कीअं थो गवारा करी। इहो अमल नापसंदीदा आहे। इन टोपी जे बजाए कपिड़े जी का साफ़ सुथरी टोपी हुजे त उहो इंसान रखी छॾे पाण वटि, पंहिंजे खीसे में पई हुजे, उहा टोपी कढी करे उहा पाए करे उन में नमाज़ पढ़े। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, मूं जेको कुझु बि चयो आहे, अल्लाह तबारक व तआला इनखे क़बूल मंज़ूर फरमाए ऐं असांखे इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।